इशूज़ में भलीकार ऐं आहियां सुभान खुसो। नाज़रीन, सिंध में जेको आहे त मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकु मासूम जेका ॿारड़ी आहे उन सां ज़्यादती खां पोइ उनखे क़तलु कयो वियो आहे। ड्रखण शिकारपुर जो इलाइक़ो आहे, उते पुलिस एहलकार खे जेको आहे त शहीद कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त पुलिस उन वाक़िए में जेके मुलविस ॿ जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया आहिनि। चयो वञे थो त उन पुलिस एहलकार खे कारे जे इल्ज़ाम में शहीद कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां मीरपुर ख़ासि जे नौकोट वारे इलाइक़े मां वापारी आहे, मक़ामी ज़मीनदार आहे हरीश महेश्वरी, उनखे ॿ ॾींहं गुज़री विया आहिनि, अगवा थी वियो आहे। उनजी बाज़ियाबी लाइ जेके वारिस आहिनि हिंदू पंचायत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो पियो वञे ऐं कुझु ॾींहं अॻु ठठो में पुलिस एहलकारनि खे शहीद कयो वियो। उन वाक़े में सिर्फ़ु हिकु जेको जवाबदार आहे उहो गिरफ़्तार थी सघियो आहे, पर अञा ताईं इन सॼे वाक़े में जेके मुख्य किरदार आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन सॼे मुख़्तलिफ़ मामलनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे जेको आहे त वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे शाहिद ख़ासकेली साहिबु आहिनि, असांजा जेको आहे त मीरपुर ख़ासि जा रिपोर्टर आहिनि ऐं जेको आहे त कुझु देरि में असांखे जॉइन कंदा जेको आहे इक़बाल जाखरो साहिबु, उहे असांजा ठठो जा रिपोर्टर आहिनि। अकरम चांडियो साहिबु आहिनि, असांजा ड्रखण जा रिपोर्टर आहिनि ऐं असांजा जेका त जेको मुर्ज़ा चांडियो साहिबु आहिनि मली जा रिपोर्टर आहिनि, कुझु देरि में जॉइन कंदा। मौला बश जिसकाणी साहिबु असांजा नौकोट जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। तव्हां सभिनि साथियुनि जी महिरबानी। मां तव्हां खां शुरूआति कंदुसि। मौला बश जिसकाणी साहिबु, ही हरेश महेश्वरी आहिनि, ॿुधायो वञे थो त ॿ ॾींहं अॻु ही अगवा थी विया आहिनि, इन सिलसिले में एहतजाज बि कयो पियो वञे। छा ॿुधाए थी पुलिस, उन्हनि जे वारसनि जो छा चवणु आहे त कीअं अगवा थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं अगरि बाज़ियाब न पियो थिए त पुलिस जो इन हवाले सां छा चवणु आहे? ये सुभाणे बिल्कुलु ही जेको वाक़ियो आहे ॿ ॾींहं अॻु जो आहे। राति जो तक़रीबन जेको आहे सो नवकोट खां 5 किलोमीटर जे फ़ासिले ते जेको आहे सो हिन जी ज़रई ज़मीन आहे ऐं हिन जो जेको आहे सो नवकोट में ही वापारी बि आहे ऐं गॾो गॾु जेको आहे सो ज़मीनदार बि आहे। ही जेको पाणी जेको वारो हलंदो हो ज़रई ज़मीन ते, उते ही वियल हो ऐं उतां खां जेको आहे त हिन जे वारसनि मूजिबि त उतां खां राति जे वक़्तु 10:30 वॻे उतां खां रवानो थियो आहे ऐं जॾहिं त हिन खे जेको राति जो जॾहिं ही घर न पहुतो त हिन जे वारसनि जे मूजिबि त हिन खे 12 वॻे जेको आहे सो हिन खे कॉल कई वई आहे, पर नंबर जेको आहे सो हिन जो मुसलसल बंदि हो ऐं जॾहिं त हिन 1:24 ते जेको आहे सो पंहिंजे भाउ मुकेश नालो आहे इस महेश्वरी, उन सां हिन राब्तो कयो आहे। जॾहिं उहो मुकेश हिते न हुयो, उहो मिठी में हुयो ऐं जॾहिं त उन खां बाद में जेको आहे सो वरी ॿीहर जेको आहे सो हिन 1:37 ते जेको आहे सो पंहिंजे भाउ सां दोबारा राब्तो कयो आहे ऐं उन राब्ते दौरान हिन चयो आहे त मूंखे जेको आहे सो नामालूम हथियारबंद जेके आहिनि से अगवा करे वञी रहिया आहिनि, जॾहिं त मुंहिंजो जेको मोटरसाइकिल आहे उहो नवकोट भरिसां जेको बाईपास आहे, मेन रोड आहे, उन ते बीठल आहे त तव्हां जेको आहे सो उन मोटरसाइकिल जो ख़्यालु कयो। त इहो जेको हिकिड़ो अगवा वारो जेको मामिलो आहे त छाकाणि त नवकोट मौला बख्श इहो कीअं मुमकिन थी सघे? मौला बख्श इहो वाक़ियो आहे। ठीकु आहे। अच्छा मौला बख्श, इहो कीअं मुमकिन आहे त अगरि कंहिं माण्हू खे हथियारबंद अगवा कनि ऐं पोइ हुनखे कॉल करण जी सहूलियत बि ॾेई छॾनि, तव्हां कॉल करे ॿुधायो तव्हांखे अगवा कयो पियो वञे? जी हाँ, बिल्कुलु। हाणे इहो इन में सुभाणे तव्हां हिकिड़ा ख़दशा जेके आहिनि से ज़ाहिर आहिनि। जॾहिं त उतां खां जॾहिं खां 10:30 वॻे उतां बनी खां निकितो आहे त कुझु फ़ासिले ते जेको बनी खां कुझु फ़ासिले ते जेको आहे सो हिन जो चश्मो जेको आहे सो उते पियल हो रस्ते में ऐं जॾहिं त उन चश्मे खां तक़रीबन 5 किलोमीटर फ़ासिले ते जेको बाईपास आहे, मेन रोड आहे ऐं उहो मोटरसाइकिल जेको आहे सो उतां खां पुलिस खे जेको आहे सो राति जो 12 वॻे जेको आहे सो उनखे हथु आयो आहे। ठीकु आहे। ऐं इहो सम्झ में ॻाल्हि कोन पई अचे जॾहिं त इंसामिया चवे थी त असां जेको आहे सो तक़रीबन हीउ जेको मामिलो आहे तमामु हिकिड़ो उलझियल असांखे नज़र अचे थो। वारस जेके आहिनि से हिकिड़ी ॻाल्हि कनि था, जॾहिं त
कुझु जेको आहे असांजी जांच में कुझु अॻुभराई बि थी आहे, पर अञा ताईं जेका पुलिस आहे उहा अञा उन अॻुभराई खे या उन मामले खे अञा जेको आहे सो लिकायो पई अचे, जॾहिं त वारस बि जेके आहिनि से वारसनि पारां बि अञा थाणे नौकोट थाणे ते को बि केस वग़ैरह ऐं या को एमसी वग़ैरह या का एप्लीकेशन का बि अञा ताईं न ॾिनी आहे, जॾहिं त वारसनि सां असां अॼु बि मुलाक़ात कईसीं, असां हुते वियासीं, पर हिन जा जेके भाइर आहिनि वारस आहिनि उहे तमामु ख़ामोश लॻा पिया आहिनि। ऐं हिन इलाइक़े में इन मामले खां पोइ जेको आहे सो ही हिकिड़ो पुरअमन इलाइक़ो आहे, उन बाद तक़रीबन माण्हुनि में जेको ख़ौफ़ ऐं हिरास वारी जेका सूरत हाल आहे उहा बि पैदा थियल आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ जेको हिकिड़ी गणती जोगी बि जेका सूरत हाल पैदा थियल आहे त हिक हंधा जो चश्मो बरामद थिए थो, ॿिए हंधा मोटरसाइकिल बरामद थिए थी, ऐं पाण बि जेको आहे सो 2 दफ़ा जेको आहे सो पंहिंजे ॿारनि सां ऐं वारसनि सां फोन ते राब्तो करे थो त ठीकु आहे। अच्छा मौला बख़्श हीअ ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजी जीअं तव्हां ॿुधायो तुंहिंजा वारिस ख़ामोश आहिनि, उहे नथा ॻाल्हाइनि, पुलिस ऑफिसरनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी हूंदी, उन्हनि जो छा चवणु आहे? इहो जीअं तव्हां जीअं ज़िक्र कयो पिया सॼे वाक़े जो, ऑफिसरनि सां बिल्कुलु ॻाल्हि थी आहे, उन्हनि जेको आहे सो उन्हनि इहो ई चयो त असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेका असां जांच कयूं पिया, जॾहिं त DIG पारां ऐं IG पारां जेको आहे सो इहो टीमूं जुड़ियूं वेयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो जांच बि करे रहियूं आहिनि ऐं माण्हुनि खां जेको आहे सो पुछा ॻाछा बि करे रहियूं आहिनि, पर अञा ताईं जेको आहे सो उन जो 2 ॾींहं गुज़रण बावजूद बि जेको आहे सो पुलिस अञा ताईं उन हद ताईं पहुची न सघी आहे। ठीकु आहे मौला भाई, तव्हां सां गॾु ई रहो, मां तव्हां ॾे वापसि ईंदुसि ऐं तव्हां खां इहो सम्झण जी बि कोशिशि कंदुसि त का हिननि जी का दुश्मनी हुजे, हुनजे वारसनि जो कंहिं ते कोई शक शुबो आहे, उहो बि मामिलो पंहिंजी जाइ ते मां तव्हां ॾे वापसि अचां थो। अफ़सोसनाक हिकिड़ो ॿियो वाक़ियो पेश आयो आहे, उहो शिकारपुर जेको आहे त जे वेझो ड्रखण वारे इलाइक़े में, जिते हिकु पुलिस एहलकार आहे नियाज़ हुसैन विधियो, उनखे हथियारबंदनि क़तल कयो, उन खां पोइ पुलिस उन में कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं आहिनि। असां सां गॾु जेको आहे त अकरम चांडियो साहिबु असांजा ॾखण जा रिपोर्टर। अकरम, तव्हां ॾींदुसि हीउ वाक़ियो हिकु त असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हीअ जेके जवाबदार आहिनि उनजी निशानदेगी थी वई आहे, क्लियर थी विया आहिनि, ऐं छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर त छो नियाज़ हुसैन विधियो खे जेको आहे शहीद कयो वियो आहे? जी बिल्कुलु, जेको आहे गुज़िरियल ॾींहुं गड़ियासीन थाणे जी हद में जेको आहे ड्यूटीअ तां जेको मोटंदड़ पुलिस एहलकार आहे नियाज़ अहमद वधियो, जेको ड्यूटी करे वापसि पंहिंजे ॻोठु वञी रहियो हो त रतो बिराज वटि जेको आहे नामालूम हथियारबंदनि खेसि रोके जेको आहे गोलियूं हणी जेको आहे बेदर्जी सां जेको आहे क़तल करे छॾियो। जंहिंखां पोइ अहिड़ो इतलाह मिलंदे पुलिस जेको आहे लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कयो इस्पताल। उन बैदि क़तल वाक़े ख़िलाफ़ वधिया बिरादरीअ जेके सभई ॻोठाणनि पारां शिकारपुर गड़ियासीन जे रोड खे ब्लॉक करे जेको आहे धरणो हयो, जंहिं सबबु ट्रैफिक मुअतल थी, जिते मुज़ाहिरीन पारां जेको आहे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई, जे दौरान पुलिस मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, जंहिं बैदि जेको आहे IG सिंध जेको आहे वाक़े जो नोटिस वरितो। DIG लाड़काणो SSP जेको शिकारपुर आहे वाक़े वारे हंधि पहुची जेको आहे उते जेको आहे पुलिस खे कार्रवाई कई ऐं पुलिस जेको आहे 2 ॼणनि जेको जवाबदार आहिनि उनखे गिरफ़्तार करे वरितो। जे गिरफ़्तार जवाबदार आहे मोहम्मद बाकर वधियो ऐं वसीम अहमद। उन्हनि ॾोह जो इतराफ़ कयो आहे त असीं पुलिस एहलकार नियाज़ अहमद वधियो खे जेको आहे कारे इल्ज़ाम हेठि क़तल कयो आहे, जंहिंखां पोइ जेके गिरफ़्तार जवाबदार आहे कंहिं बासर माण्हूअ जी मार्फत पुलिस ॾाढो पेश थिया हुआ। अॼु मंझंदि धारा जेको आहे गड़ियासीन पुलिस जेको आहे 2 जवाबदार आहिनि मोहम्मद बाकर आहे ऐं वसीम अहमद वधियो खे जेको आहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। होॾां जेको आहे गड़ियासीन पुलिस जेको आहे शहीद थियल पुलिस एहलकार जो जेको आहे क़तल केस आहे जेको आहे सरकारी मुदत में जेको आहे 2 जवाबदारनि बाकर ऐं वसीम अहमद वधियो ख़िलाफ़ दाख़िल करे छॾियो आहे। जी ठीकु आहे अकरम, तव्हां सां गॾु ई रहो। जेको आहे त इक़बाल जाकुर साहब, मां तव्हां ॾींदुसि हीअ हिकु तरफ़ त धाड़ियलनि ख़िलाफ़ जेके ऑपरेशन हलनि पिया, ॿिए तरफ़ हीअ जेके अफ़सोसनाक वाक़िया आहिनि उहे बि साम्हूं अचनि पिया। हाणे हीअ जेको मीरपुर ख़ासि नओकोट वारो इलाइक़ो आहे, हीउ तमामु घणो पुरअमन इलाइक़ो आहे। उते हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, हिकिड़ो वापारी आहे 2 ॾींहंनि खां गुम आहे, वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे, पुलिस जांच बि करे पई, पर अहिड़ा जेके वाक़िया आहिनि उहे रुकजण जो नालो न पिया वठनि। कुझु टाइम अॻु तक़रीबन 4 ॾींहं खनि अॻु ठठो में बि हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। हीअ जेके इलाइक़ा आहिनि ठठो मीरपुर ख़ासि, हीअ तमामु घणा पुरअमन इलाइक़ा आहिनि। हिते अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया साम्हूं अचनि पिया
ही जेको जेके अकबर मरी ऐं वहीद मरी में हिकिड़े जवाबदार खे त पुलिस फुलफ्राए करे छॾियो आहे। इहो ॿुधाइजो त ही जेके ॿिया इन वाक़े में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे केतिरो जेको आहे त पुलिस केतिरे हद ताईं पहुती आहे उन्हनि जे, छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर? ॿियो ही वाक़ियो आहे छा जेको जवाबदार गिरफ़्तार थियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे फुलफ्राए पुलिस हुनखे करे छॾियो, पर पुलिस वाक़े जी तह ताईं पहुती आहे त मामिलो छा हो, छो पुलिस एहलकारनि ते हमिलो कयो वियो? महिरबानी सुभान भाउ, ये बिल्कुलु ठठे में जेको घारे थाणे जी हद बिल्कुलु घारो थाणो जेको क़ौमी शहर आहे जेको हुनजे बिल्कुलु भरिसां ई जेको इलाइक़ो आहे बाबला मोरी सरगो बाबला वारो इलाइक़ो, ख़ासि तौर ते बाबला गुलामला बरोसर कॉलोनी जेको रूट आहे इन ते हिकिड़ी पुलिस जी पिकेट क़ाइमु थियल हुई जेका बाबला वटी हुई। उन पुलिस ते ॿ जेके नौजवान पुलिस एहलकार हुआ जेके मुक़्तियल हुआ, उते जेको मोटरसाइकिल ते सवार 3 जेके हथियारबंद हुआ उन्हनि ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे जेको उन्हनि हथियारबंदनि खे रोकण जी कोशिश कई, हथ जो इशारो ॾिनो, जंहिं बैदि जेको उन्हनि हथियारबंदनि छा कयो जो उते रोकण जी कोशिश कई, साम्हूं बीठल मोटरसाइकिल हुई उनमें हुनजी गाॾी टकराइजी पई ऐं उहो जेके किरी पिया। इन खां पोइ हुनजी पुलिस सां हाथापाई थी ऐं उन दौरान ई उन्हनि जेको हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 2 जेके पुलिस एहलकार घारे थाणे ते मुक़ररु थियल हुआ, हिकिड़ो मजीद मरी ऐं अली अकबर मरी। उहे 2 जेके पुलिस एहलकार जेके थॾे ते जेको शहीद थी विया, ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे घारो रूरल हेल्थ सेंटर अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मरी बिरादरी ख़ासि तौर ते SSP ठट्टो पिणु उन वाक़े वारे हंधि पए थो, उन सॼी सूरताल जो जाइज़ो वरितो। उन खां पोइ उन्हनि ॿिन्ही पुलिस एहलकारनि जा लाश जेके आहिनि हाणे ॻोठ जेको आहे चंबड़ ओॾी मुंतक़िल निया विया जिते उनजी तदफ़ीन थी। 3 ॾींहं जेके आहिनि, चोथों ॾींहुं आहिनि वाक़े खे। इन खां पोइ जेको 24 कलाकनि जे अंदर ई पुलिस जेको कार्रवाई कई बिल्कुलु इन साॻिए रोड ते बाबला रोड जेको घारे थाणे जे भरिसां ई उन इलाइक़े में उनजी जेको कार्रवाई थी, जंहिंजे नतीजे में हिकु जवाबदार जेको हज़ूर बख़्श अबड़ो उहो पुलिस मुक़ाबिलो जेको थियो, पुलिस मुक़ाबले में पुलिस मारण जी दावा कई, जॾहिं त संद साथी जेके हुआ टे उहो फरार थी विया। हिकु जेको सहूलियतकार आहे उन फार्म शाहीन फार्म जेको उनजो मालिक आहे नज़ीर बिरोई, उनखे जेको केस दाख़िल कयो पुलिस उन में पुलिस सहूलियतकारी में जवाबदार तौर ते ना कयो, जॾहिं त पुलिस घारे थाणे ते जेके आहिनि 2 धार जेके आहिनि उहे केस सरकार जी मुजित में दाख़िल कया आहे। केस जेको आहे क़तल जो 302 ऐं इन सां गॾु 353 सां गॾोगॾु ऐं जेको दहशतगर्दी एक्ट जेके लॻाया विया उन्हनि तहत इहे सरकार जी मुजित में केस दाख़िल थियो। इन सां गॾोगॾु ॿियो जेको केस दाख़िल थियो जंहिंमें हथियार जेके आहिनि उहे रिकवर कया विया, सरकारी जेके राइफल समझी हुई उहे पिणु पुलिस एहलकारनि जूं उहे ॾुआरी जेके हुआ उहे खणी उतां खां फरार थी विया। उहो हथियार जेको पुलिस पिणु उन जवाबी कार्रवाई जेकी थी उन में जेको उहो बरामद ॾेखारियो आहे त उहो हथियार हथु कयो आहे। ऐं 2 जेके आहिनि पुलिस एहलकारनि जे क़तल में मुलवस जेके पुलिस ॼाणा आहिनि जवाबदार, हिकिड़ो आहे किफ़ायतला बुलबेदी ऐं इन सां गॾोगॾु बंगल मुगेरी, ऐं ही मार्जीवियल जेको जवाबदार हो मुलज़िम जेके हज़ूर बख़्श और रिज़वान अबड़ो उनजो पिणु बलोचिस्तान जे इलाइक़े ओस्तामो सां तालुक़ु ॿुधाए पियो वञे, जॾहिं त किफ़ायतला बुलेदी ऐं मंगल मुगेरी जेके आहिनि इहे 2 जवाबदार हिन वक़्त ताईं जेके फरार आहिनि उहे पिणु बलोचिस्तान जा ॿुधाए पिया वञनि, हिन वक़्तु उहे मफ़रूर आहिनि। SSP ठट्टो पारां जंहिं बैदि इहो पिणु प्रेस रिलीज़ जारी कई वई, पाण मीडिया सां पिणु ॻाल्हि ॿोल कई त हीउ टारगेट किलिंग वारो वाक़ियो जेको लॻे थो जेके ॾुआरी हुआ उन्हनि जेको टारगेट करे जेको पुलिस एहलकारनि खे निशानो बणायो, जंहिंजे नतीजे में पिणु जेके पुलिस एहलकार शहीद थी विया। अच्छा इक़बाल, हिते जेको तव्हां चओ पिया टारगेट, इक़बाल तव्हां जेको ॿुधायो पिया टारगेट करे जेको आहे उनखे शहीद कयो वियो, दहशतगर्दी जो वाक़ियो आहे, फुर मज़ामत जे दौरान उहो शहीद थिया, पुलिस एहलकार हुया गश्त दौरान हुया, त मुंहिंजो न आहे ख़्यालु त पुलिस जेको एहलकारनि खां कॾहिं का फुर जो वाक़ियो पेश थियो, छाकाणि त अॻियां जेके हथियारबंद उनखे ख़बर हूंदी त हिननि वटि बि हथियार मौजूदु हूंदा, त पोइ ईअं चई सघूं था त कोई दहशतगर्दी जो वाक़ियो हुयो जेको तव्हां हुनजो नालो ॿुधायो था त उहो बलोचिस्तान सां तालुक़ु आहे, पोइ इन टाइप जो को अंसर हुन में शामिल आहे, छा मामिलो आहे क्लियर करे सघिया आहिनि? बिल्कुलु ही वाक़ियो जेको उहो उन में फुर वारी का सूरताल उहो क्राइम सीन जेको ॿुधाए पियो त फुर वारी ॻाल्हि कोन हुई। बाक़ी हे जेके ॾुआरी माण्हू हुआ जेके फार्म शाहीन फार्म ते जेको उते ई रहियल हुआ, उहो उतां जो इलाइक़े वासी तमामु बास शख़्सियत नज़ीर बिरोई उनजो फार्म उहो पिणु बलोचिस्तान जो रहवासी, उन बलोचिस्तान जा
जेके माण्हू हुआ उन पंहिंजे फार्म ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते राईंदो रहियो। उन खां अॻु में बि जेको आहे क़िस्म जी जेके ॾोह जूं वारदातूं ॿियूं उन रोडनि ते थींदियूं रहियूं आहिनि। पर पुलिस जेको आहे जिन्हनि जाम मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जी कोशिशि कई, उन खां पोइ जेको उन्हनि ते अटैक करे ॾिनो ऐं SSP ख़ुदि इहो पाण मौक़िफ़ इख़्तियार कयो त हीअ बिल्कुलु दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग करे हिन पुलिस एहलकारनि खे जेको क़तल कयो वियो। जॾहिं त वारसनि पारां पिणु इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त पुलिस पारां जेका आहे उहा गिफ़लत ज़ाहिर थी आहे। पुलिस जेका आहे ख़ासि तौर ते SSP टंडो अलायार जेको उन्हनि जे नौजवाननि एहलकार जेके हुआ अकबर मरी ऐं मजीद मरी उनखे मंशाती इल्ज़ाम हेठि उनखे सस्पेंड कयो ऐं काफ़ी ॾींहं उहो जेके मुअतल रहिया। उन खां पोइ हुन ते इल्ज़ाम कंहिं क़िस्म जो मंशात जेको साबित कोन थी सघियो। उन खां पोइ ॿीहर पुलिस ड्यूटी ते बहाल थी विया। उन खां पोइ जेको हुनखे सज़ा तौरु ॿुधाए पियो वञे इहो वारसनि जो चवणु आहे शहीद पुलिस एहलकारनि जो। त उन खां पोइ SSP टंडो अलायार जेको हिनखे जबरी तौरु जेको आहे उहो बदिली करे ठटे मोकिलियो वियो ऐं ठटे में हिनजी पोस्टिंग हुई ठटे थाणे जेको ठटे ज़िले जे अंदरि ज्वाइनिंग खां पोइ घारे थाणे ते हुनखे मुक़ररु कयो। ॿई के पाण में सौट ॿुधाए पिया वञनि जेके पुलिस एहलकार शहीद आहिनि ऐं ॿुधाए पियो वारसनि जो चवणु आहे त उन घारे में हिनजी ड्यूटी हुई ऐं उतां खां पोइ जीअं पुलिस पिकेट जेका आहे बाबड़ा रोड ते घारो बाबड़ा रोड जेको उन ते हिनजी ड्यूटी हुई, उते ई जेको आहे हिननि जेके हथियारबंदनि हिन ते अटैक कयो ऐं हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी ऐं जेके पुलिस एहलकारनि खे मुंहं में जेके अखियुनि में जेको गोलियूं हयूं वयूं ऐं उनजा चेहरा जेके आहिनि उन्हनि में साफ़ ज़ाहिर जेके हुआ उहे गोलियुनि जा निशान हुआ ऐं उन्हनि थॾे ते जेके शहीद थी विया। उन खां पोइ जेको इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो जंहिं उहे लाश जेके पुलिस ताईं खणाई आहे। त इन क़िस्म जो जेको वाक़ियो आहे ताईं जेको ॾुखो ईंदड़ अफ़सोसनाक ई वाक़ियो छो जो पुलिस एहलकार ड्यूटी ते मुक़ररु मौजूदु ऐं वर्दी में जेके उहे पुलिस एहलकार हुआ उन्हनि वर्दी में ड्यूटी दौरान जेको उन्हनि खे शहीद कयो वियो ऐं पुलिस पारां जेको 24 कलाकनि जे अंदरि हिन केस खे ट्रेस करण जी कोशिशि कई वई। हिकु SSP ठट्टो जेको साजिद अमीर सदोदी तरफ़ां जेका हिकु JIT जेका उहा तश्कील ॾिनी वई जंहिंमें DSP मीरपुर साकरो ऐं SHO घारो इन सां गॾोगॾु DIC इंचार्ज समेत मुख़्तलिफ़ जेके पुलिस ऑफिसर ते मुश्तमिल हिकिड़ी JIT तश्कील ॾिनी हुई। उहा मुख़्तलिफ़ रुखनि खां जेको जाइज़ो वठी पर SSP आख़िर ताईं हिन ॻाल्हि ते हो त हीउ सिधो टारगेट किलिंग जेको वाक़ियो आहे ऐं दहशतगर्दी एक्ट जेके उहे पिणु हिन FIR में जेके आहिनि उहे लागू कया विया आहिनि। कलम जेके उहे शामिल कया विया आहिनि ऐं ॿ केस दाख़िल कया आहिनि। हिन वक़्तु जेका आहे पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कयूं आहिनि पर अञा ताईं जेके मफ़रूर जवाबदार आहिनि जेके हिन केस में किफ़ायतुल्ला बुलेदी ऐं हिन सां गॾु बंगल मुगेरी ऐं जॾहिं त सहूलियतकार जेको नज़ीर बिरोई इहे टेई जवाबदार अञा ताईं उहो गिरफ़्तार कोन थी सघिया आहिनि। जॾहिं त उते शाइन फार्म जेको उनखे पुलिस पिणु बाहि ॾेई साड़े छॾियो आहे पर अञा ताईं उनजी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जॾहिं त हिन वाक़िए खां पोइ पिणु इलाइक़े में सोग वारो माहौल हो अञा ताईं जेको जेकी अहिड़ी सूरत हुई ख़ौफ़ वारो माहौल छायल हो त पुलिस एहलकार ड्यूटी ते मौजूदु हुजनि वर्दी में उनखे शहीद कयो वियो ऐं उहो पुलिस एहलकार टंडो अलायार जा रहवासी हुआ उन्हनि जो अञा ताईं जेके मफ़रूर जवाबदार उहे गिरफ़्तार कोन थी सघिया। बिल्कुलु तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं उहे पुलिस एहलकार जेके असांजा तव्हांजा मुहाफ़िज़ हुजनि उहे ड्यूटी दौरान शहीद थी वञनि ऐं हीअ तमामु हिकिड़ी सूरत हाल आहे। हिकु त दहशतगर्दी जो वाक़ियो आहे टारगेटिंग किलिंग ऐं उहो ख़ासि तौर ते ठठे जहिड़े इलाइक़े में उते अहिड़ा वाक़िया थियनि ऐं पुलिस लाइ तमामु वॾो चैलेंज आहे। ठट्टो पुलिस खे घुरिजे त हीअ जेके जवाबदार आहिनि उहे कंहिं बि सूरत में कंहिं फेरे किरदार ते पहुचनि जी हीअ जेका असांजा पुरमन इलाइक़ा आहिनि घटि में घटि उते सूरत हाल ख़राबु न थी सघे। शायदि ख़ासि करे साहिबु तव्हां ॾेई ज़िक्र पंहिंजो हले पियो त हीअ जेके इलाइक़ा आहिनि मीरपुर ख़ासि हुजे ठठो बदीन हीअ तमामु पुरमन इलाइक़ा आहिनि उते अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया साम्हूं अचनि पिया। अॼु हरेश जेको महेश्वरी आहे उनजे अगवा जे ख़िलाफ़ु हिंदू पंचायत एहतजाज बि कयो आहे। एहतजाज जो अहवाल बि ॿुधाइजो। उन सां गॾोगॾु अगरि तव्हांजी SSP सां पुलिस ऑफिसरनि सां का ॻाल्हि ॿोल थी आहे त इहो मामिलो आहे छा क्लियर छो न पियो थिए ऐं अहिड़े पुरमन इलाइक़नि में अगवा जा वाक़िया हीअ त तमामु ॻणती जहिड़ी ॻाल्हि आहे साईं, छा चवंदो तव्हां? हा बिल्कुलु मीरपुर ख़ासि जेको आहे उहो गुज़िरियल वॾे अरसे खां वठी इन क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे मीरपुर ख़ासि में जेके आहिनि उहे न आहिनि थिया। जेतोणीकि 90 वारो ॾहाको जेको हो उते उन दौरान ते अगवा जा वाक़िया थिया हुआ ऐं धाड़ेल गर्दीअ जो जेको आहे उहो तमामु घणो उरूज हो पर मीरपुर ख़ासि टंडो अलायार ऐं ॿिया खोड़ सारा इलाइक़ा जेके ठटे जा बदीन जा इलाइक़ा आहिनि थरपारकर जो ख़ुदि जेको इलाइक़ो आहे इहे सभु पुरमन इलाइक़ा रहिया आहिनि। पर हाणे हीउ जेको वाक़ियो जेको थियो आहे गुज़िरियल ॾींहुं इहो वाक़ई कुझु सुवाल पैदा करे थो त गॾोगॾु जेको आहे
ॻणती जी जेका आहे उहा सूरत हाल पिणु पैदा करे थो। अॼु इन्हनि वाक़े जे ख़िलाफ़ जेको आहे हरीश महेश्वरी जे अगवा जे ख़िलाफ़ हिंदू पंचायत तरफ़ां जेको आहे मीरपुर ख़ास में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे अॻूणे MP लक्ष्मण दास पिनवाणी जेको आहे ऐं उन खां अलावा पुनरीअ में पिणु जेको आहे उहो हिंदू पंचायत तरफ़ां जेको आहे उहो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ऐं हिननि जेको आहे उहो मुतालबो कयो आहे त हिन वाक़े खे जेको आहे न उहो 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर पुलिस अञा ताईं इन ॾिस में कंहिं क़िस्म जा के जोगा उपाय न आहिनि वरिता त जीअं जेको आहे उहो मुगरे खे जेको आहे उहो बाज़ियाब कराए सघिजे या वाक़े जूं जेके हक़ीक़तूं आहिनि उहे के साम्हूं अची सघनि। सही। मुंहिंजी राब्ते करण जी मूं इन हवाले सां पुलिस सां जेको आहे उहो राब्ते करण जी कोशिशि कई SSP मीरपुर ख़ास सां, पर उनजो नंबर जेको आहे उहो लाॻीतो बिज़ी पियो वियो। मुमकिन आहे त उहे जेके आहिनि उहे अॼुकल्ह जेको मुहर्रम जा ॾींहं पिया हलनि ऐं मुख़्तलिफ़ जेके सिक्योरिटीअ जा इंतिज़ाम आहिनि जुलूस निकितल आहिनि उन्हनि जी निगरानी कंदा हुजनि, त पुलिस जो मौक़ो अञा ताईं जेको आहे उहो आला अख़्तियार जेके पुलिस जो मीरपुर ख़ास जी जेका डिवीज़नल कमांड आहे या डिस्ट्रिक्ट कमांड आहे उन जो को मौक़ुफ़ जेको आहे उहो साम्हूं न आहे अची सघियो। पर मुक़ामी जेका पुलिस आहे उहे ॿुधाइनि पिया त हू इन मामले जी जेका आहे उहा जांच करे रहिया आहिनि। DIG मीरपुर ख़ास पिणु हिन वाक़े जो जेको आहे उहो नोटिस वरितो आहे ऐं हिन वाक़े जी जांच जे लाइ जेको आहे उहो हुकुम ॾिना अथसि, रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो अथसि त वाक़ियो कीअं पेश आयो आहे। जेकॾहिं जेको माण्हू जेकॾहिं अगवा थियल आहे त उनखे फौरी तौर ते जेको आहे उहो बाज़ियाब करायो वञे। तो ही वाक़ई बि जेको आहे हिन इहे असांजा जेके इलाइक़ा आहिनि उते हाणे वॾे अरसे खां वठी हिकिड़ो क्रिमिनल फैक्टर जेको आहे उहो उभारियो पियो वञे आस्ते आस्ते। बदमनी जी जेका आहे उहा सूरत हाल पैदा थींदी पई वञे। अहिड़ा वाक़िया जेके हिननि इलाइक़नि में थींदा न आहिनि उहे हाणे रोनमा थी रहिया आहिनि त यकीनन इंतिज़ामिया खे जॾहिं इन क़िस्म जा वाक़िया अञा वधनि ऐं को अहिड़ी सूरत हाल पैदा थिए जो उन्हनि ते कंट्रोल करण में जेको आहे उहो ॾुखियाई पैदा थिए, हिननि खे हिन वक़्तु ई जेको आहे उहो जड़ खां ई ख़तमु करण जी ज़रूरत आहे त जीअं आईंदा अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे वाक़िया जेके आहिनि उहे न थी सघनि। ठीकु आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी त ही इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते अगरि ही मामला साम्हूं अचनि पिया, जीअं ठठो में इकबाल जाकरो साहब ॿुधायो त बलूचिस्तान जा माण्हू आहिनि उहे त रहनि पिया, उन्हनि टारगेट करे ॿिनि पुलिस एहलकारनि खे शहीद कयो आहे। ही तमामु अफ़सोसनाक वाक़िया आहिनि, ख़ासि तौरु सिंध पुलिस खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। ईअं न हुजे त जीअं कशमोर, गंदकोट, शिकारपुर में ही मामला वधी वण थिया ऐं पोइ वरी पुलिस खे तमामु घणी ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो पियो। तंहिंजे करे हाणे साईं अगरि हिते संजीदगी जो मुज़ाहिरो कयो वेंदो त ही वाक़िया हिन खे पुलिस रोके सघे थी। मौला बख़्श साहब, मां तव्हां वटि हिकु भेरो ॿीहर ईंदुसि। हिकु त हीउ जेको मामिलो आहे अञा ताईं पुलिस जो मौक़िफ़ जीअं शायदि ख़ासकरी साहब ॿुधायो साम्हूं न पियो अचे, तव्हां ॿुधायो त मक़ामी पुलिस खे पाण खे ख़त छा आहिनि त भई मामिलो आहे छा, जेको तव्हां गुफ़्तगू दौरान चयो त भई हीउ माण्हू अगवा थी वञे पियो ऐं भाउ खे फ़ोन करे ॿुधाए थो त मूंखे हथियारबंद अगवा करे वञनि पिया, तंहिंजे करे मामिलो अञा क्लियर न आहे। त तंहिंजे करे छा ॿुधाइनि था वारिस, का दुश्मनी कंहिं माण्हू सां, को कंहिं ॾेती लेती जो को मामिलो, को ज़मीन जो को तकरार, इन टाइप जी का ॻाल्हि वारसनि तरफ़ां का साम्हूं आई हुजे? जी, अहिड़ो जेको आहे सो अञा ताईं असांखे वारसनि कोन ॿुधायो आहे त कंहिंसां का दुश्मनी या का कान्हे। बहरहाल एतिरी असांखे मालूमात पई आहे त हरीश जूं जेके आहिनि से मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॾेतियूं लेतियूं हुयूं, ॾेतियूं लेतियूं कंदो हुयो। सही। ऐं ॿियो बि पाड़े वारनि सां जेके पाड़े वारा आहिनि उन्हनि खां इहा बि असांखे हिकिड़ी नॉलेज मिली आहे, उन्हनि खां ख़बर मिली आहे त हीअ 3-4 ॾींहं अॻु में बि राति जे वक़्त में हिननि में जेका आहे सा भाउरनि में पाण में तलब कलामी थी हुई ऐं उहा बि जेका आहे सा उन खां पोइ जेको आहे सो हीउ वाक़ियो ऐं उहो जेको आहे सो हिते जे माण्हुनि में या का बि इंसानिया खे का बि अञा सुध ॿुध नथी पए, छाकाणि त कीअं पहिरीं बि ज़िक्र करे चुको आहियां त जेके हिनजूं शयूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि तां हथ आयूं आहिनि ऐं 2 चकर जेको आहे सो हिन पंहिंजे भाउरनि खे ॿुधायो आहे। हिकु चकर ॿुधायो आहे त फिलानी जाइ ते जेको आहे सो मोटरसाइकिल जेको आहे सो बाईपास मेन रोड ते बीठल आहे ऐं ॿियो चकर हिन ॿुधायो आहे त मूंखे जेको आहे सो नामालूम हथियारबंद जेके आहिनि से मूंखे अगवा करे वठी वञी रहिया आहिनि, जॾहिं त तव्हां जेको आहे सो पुलिस खे न ॿुधाइजो। ऐं उन पंहिंजे भाउर खे कसम बि ॾिना आहिनि त भई आउं कसम थो ॾियां, हिते जेको नौकोट जे भरिसां हिकिड़ो दरगाह राज़ी शाह आहे उन जो कसम ॾिनो आहे त भई जेको आहे पुलिस खे तव्हां न ॿुधाइजो त मूंखे जान जो ख़तरो आहे। त हाणे जेको आहे सो हीउ हिकिड़ो
मामिलो जेको आहे हिकिड़ो उलझियल नज़र अचे थो त हिन जो जेको आहे सो को बि रस्तो केॾां नथो निकिरे। जॾहिं त पहिरीं पाण ज़िक्र करे चुको आहियां त पुलिस बि जेको आहे सो उहे पंहिंजूं टीमूं जोड़े छॾियूं आहिनि, पर अञा ताईं पुलिस उन तह ताईं न पहुची सघी आहे त वाकई अगवा थियो आहे क्या को हिन जी का कंहिंसां ॾेती लेती आहे, उन्हनि हिन खे खंयो आहे ॾेती लेती जे चकर में। जॾहिं त असां इहो बि हिन इलाइक़े जा माण्हू इहो बि चाहींदा, जीअं शायदि पहिरीं ज़िक्र करे चुको आहे त इंसानिया खे फौरी जेको आहे सो नोटिस वठणु घुरिजे ऐं इन अगवा थियल खे जेको आहे सो बरामद थिए त हिन इलाइक़े में जेका आहे सा बेचैनी ख़तमु थिए। बिल्कुलु ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। त जीअं मां चयो पहिरियां त हीअ उहे इलाइक़ा आहिनि जिते पुरअमन इलाइक़ा आहिनि, उते अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया अगरि साम्हूं ईंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन इलाइक़े जे माण्हुनि में बि ॻणती वारी सूरत हूंदी, पर ख़ासि तौर ते पुलिस जे लाइ तमामु वॾो चैलेंज आहे त अगरि वक़्तु सिर हीअ जेके मामलात आहिनि हिन ते कंट्रोल न कयो वियो त हीअ मामला वधंदा ऐं वधण खां पोइ लामाला हिकु त माण्हुनि जी जेका जान माल उनजी हिफ़ाज़त करणु पुलिस लाइ तमामु ॾुखियाई थी वेंदी, पर आम माण्हुनि में ख़ौफ़ ऐं रास वारी सूरत थींदी, कारोबार ते सख़्तु असरु पवंदा। इहे तमामु हिकिड़ो वॾो चैलेंज आहे मीरपुर ख़ासि, छठो, इन इलाइक़नि जी पुलिस जे लाइ। अच्छा इक़बाल साहब, मां तव्हां ॾे हिकु भेरो ॿीहर वापसि ईंदुसि। हीअ तमामु हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे त तव्हांजे बक़ौल जी पुलिस ऑफिसरनि ॿुधायो त भई टारगेट किलिंग वारो वाक़ियो आहे। टारगेट किलिंग त पाण जे कराची, हैदराबाद, वॾनि शहरनि में त इहे वाक़िया थींदा हुया, पर ज़िलनि सतह ताईं हीउ मामिलो अचणु छा ईअं त आहे त पुलिस सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे फुल फ्राए करण खां पोइ हाणे वरी सुकून करे वेही रही आहे? का अॻभराई छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर? का जीअं तव्हां ॿुधायो टीम जोड़ी आहे, उहा हुनजी गिरफ़्तारी लाइ आहे या वाक़ई जी सिर्फ़ु जांच लाइ आहे? छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर त कॾहिं हीअ जेके मेन माण्हू आहिनि, जेके ॿिया जेके रूपोश आहिनि, उहे कॾहिं गिरफ़्तार थींदा? जी सुभाणे भाउ, बिल्कुलु इहो ठटो ज़िलो जीअं तव्हां अर्ज़ु कयो त पुरअमन ज़िलो ऐं कराची जी सराउंडिंग वारो इलाइक़ो, ख़ासि तौर ते हिन में ॿियो एलिमेंट बि इहो आहे टारगेट किलिंग सां गॾोगॾु हिते जेकी क़ीमती ज़मीनूं जेके आहिनि उहे लैंड ग्रेबिंग जेका जीअं वधे पई, त ख़ासि तौर ते उन क़ीमती ज़मीन ते जेके ॿियूं कुवतूं आहिनि, ख़ासि तौर ते जीअं बलूचिस्तान सां तइल्लुक़ रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे हिते रिहाइश पज़ीर थिया आहिनि, त उन्हनि ज़मीननि ते बि माण्हुनि जी उहा अखि गहरी रही आहे। त इन क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे कराए इन सॼी पटी ते जेका आहे उहा जेकी कब्ज़े वारी जेकी साज़िश चई सघिजे थी, पर इन सां गॾोगॾु जेको पुलिस मौक़ो इख़्तियार कयो त हीउ टारगेट किलिंग वारो मामिलो आहे, त इन सां गॾोगॾु पुलिस जेका आहे हिकिड़ी टीम जेका तश्कील ॾिनी आहे, जीअं SSP ठठो साजिद अमीर सिद्धोज़ई चयो त असां जेकी बलोचिस्तान वारी साइड जेके आहिनि उहा पुलिस पार्टी मोकिली आहे त जीअं जेको जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे सघिजे। पर अञा ताईं जेको आहे पुलिस लाइ मामूली बणियल आहे, छो जो अमली तौर ते हिकिड़ो ई जवाबदार जेको जंहिंखे पुलिस मुक़ाबले में जेको आहे उहो मारियो वियो आहे, ऐं अञा ताईं ॿिया जेके 3 जवाबदार FIR में नॉमिनेट कया विया आहिनि, सहूलियतकार ऐं ॿ जेके आहिनि उहे जवाबदार जेके हथियारबंद हुआ, जेके उन वक़्तु पुलिस एहलकार जी शहादत वारे उन मामले में मुलवस हुआ, वक़्तु जेको मारिजी वियल हथियारबंद वारी जेको ॿुधाए पियो वञे पुलिस तरफ़ां हज़ूर बख़्श अबड़ो जेको आहे, उन सां गॾु जेके 2 पुलिस एहलकार ॿिया हुआ, किफ़ायतुल्लाह बुलेदी ऐं बंगल मुगेरी जेके आहिनि उहे बलूचिस्तान सां तइल्लुक़ अञा ताईं उनजी गिरफ़्तारी अमल में कोन अची सघी आहे। जो पुलिस लाइ ख़ुदि जेको सवाल निशान हिन मामले जो सिंधी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो, घरू वज़ीर ख़ासि तौर ते ज़िया लंजार ऐं IG सिंध जेको आहे पिणु हिन मामले जो नोटिस वरितो, जंहिं पुलिस मुक़ाबिलो हीउ ॾेखारियो वियो जंहिंमें जवाबदार हिकिड़ो मारिजी वियो। उनखां पोइ IG सिंध जेको पिणु जेको SSP ठठो ऐं ख़ासि तौर ते हिन पुलिस पार्टी जेका हिन मुक़ाबले में हिसो वरितो उनखे 3CC जा जेके सर्टिफिकेट उहे पिणु ॾिना विया। हिन सां गॾु 5 लख रुपया पुलिस जेका पार्टी लाइ उहो जेके रोक रक़म जो ऐलान कयो वियो ऐं पुलिस खे शाबिशी बि ॾिनी हुई त 24 कलाकनि अंदरि सॼे मामले खे ट्रेस आउट कयो आहे। पुलिस मुक़ाबले में पुलिस एहलकारनि जी शहादत में जेके मुलवस दुआई उनखे मारियो वियो, जेके फरार आहिनि सहूलियतकार जेको फरार आहे, पर सॼे मामले जी तफ़्तीश जेका आहे उहा सहूलियतकार जेको नज़ीर बिरोई आहे उनखां कराए सघिजे थी, त उहो अञा ताईं गिरफ़्त में कोन आयो, उनजी गिरफ़्तारी जेका आहे उहा कोन थी सघी। फार्म हाउस जेको उनजो उन फार्म हाउस ताईं गिरफ़्तारी ॿुधाए पई वञे ऐं उनजी जेका आहे उते ई उनजे भरिसां ई जेको पुलिस मुक़ाबिलो जेको ॼाणायो वियो त उते पुलिस मुक़ाबिलो ॾेखारियो त
उन वटि जेको रहंदड़ हुआ ऐं उन्हनि वटि अच वञ जेका बि उहा ॿुधाई थी वञे। जी ठीकु आहे इकबाल साहिबु तव्हां गॾु रहो। शाहिद साहिबु तव्हां ॾे ईंदुसि हीअ त जेको हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे हाणे अञा ताईं उहो क्लियर न थी सघियो आहे त मामिलो छा आहे। जी मौला बख़्श साहिबु ॿुधायो, तव्हां ॿुधायो, उन पुलिस ऑफिसरनि जो मौक़े बि साम्हूं न पियो अचे। फ़िलहालु जेके मुतासिर धुर आहे उन्हनि तरफ़ां हीउ इल्ज़ाम आहे माण्हू गुम आहे, जेसिताईं उहो माण्हू बाज़ियाब थिए तेसिताईं मामिलो क्लियर थींदो। मजमूई तौर ते मीरपुर ख़ासि जी अगरि अमन अमान जी सूरत हाल ते पाण ॻाल्हि कयूं, हीअ हिकिड़े वाक़े खे छॾे करे छा सूरत हाल आहे? ॾिसो जीअं साईं ठटे मां दोस्त ॿुधायो इक़बाल जाकिर साहिबु त जेके ॿाहिरियां माण्हू जेको इन्फ्लुएंस आहे उहो हाणे सिंध जे ख़ासि तौर ते हीअ जेका सामूंडी पट्टी आहे या वरी थर वारी जेका पट्टी आहे जिते तेल गैस ऐं इन टाइप जा जेके ज़ख़ीरा आहिनि उतां ॿाहिरियनि इलाइक़नि जे माण्हुनि जो इन्फ्लुएंस जेको आहे उहो वधियो आहे। कुझु ई ॾींहं अॻु में जेको आहे उहो मीरपुर ख़ासि में हिकिड़े सोनारे जी दुकान तां जेका आहे उहा फुर जो वाक़ियो थियो। पुलिस जेतोणीकि उहा जेका आहे उहा फुर जी जेका आहे सॼो सामान जेको आहे फुर थियल सामान टोटल वापसि करायो ऐं वरी कोशिशि कई, पर उन में बि जेके आहिनि उहे ॿाहिरि जा माण्हू निकिता, मीरपुर ख़ासि जा मुक़ामी माण्हू न हुआ। उहे हिते अची मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे जायूं जेके आहिनि उहे किराए ते वठी ऐं पोइ पंहिंजे पाण खे महिनत मज़दूरी कंदड़ जेको आहे उहो माण्हू ज़ाहिर करे, पर पोइ वरी फुर जा वाक़िया थींदा। इन खां अॻु में बि मीरपुर ख़ासि में अहिड़ा सारा खोड़ सारा वाक़िया थिया आहिनि जिन में मुक़ामी माण्हुनि जे बजाए ॿाहिरियां माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़ा मिसाल तौरु कचे जा या बलोचिस्तान जे इलाइक़नि जा या वरी ॿियनि इलाइक़नि जा माण्हू जेके आहिनि उहे उते जेके ट्राइब्स स्पेशली जेके घणियूं करे जेको क़बाइली तकरार थियनि था उन खां पोइ माण्हू उहे फरारियत अख़्तियार कनि था, पुलिस जा उते ऑपरेशन थियनि था ऐं पोइ ॾोहारी सरगर्मियुनि में जेके माण्हू मुलवस हुजनि था उहे अक्सर करे हिननि इलाइक़नि में जेको रहनि था, ज़मीनूं वठनि था, उन खां पोइ वरी उते पंहिंजा इंफ्लुएंस वधाईंदा। इन क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे मीरपुर ख़ासि में वॾे अरसे खां वठी थींदियूं रहियूं आहिनि। ख़ुदि थरपारकर जा इलाइक़ा या वरी जेकॾहिं बदीन जा इलाइक़ा ॾिसूं, जीअं जेको ठटे वारो इलाइक़ो आहे इते त हाणे त तमामु घणो जेको आहे उहो इन्फ्लुएंस वधियो आहे ख़ासि तौर ते बलोचिस्तान जो, ऐं हितां जूं जेके ज़मीनूं आहिनि वॾे अरसे खां वठी जेके डिग्रेड थियूं आहिनि उन्हनि जी ख़रीदारी ऐं पोइ सामूंडी पट्टी हुअण करे वरी उन्हनि इलाइक़नि जी जेका पंहिंजी जेका अहमियत आहे उन जे करे बि सभु इलाइक़नि में जेको ईअं चई सघूं था त हीअ जेके शिकारपुर कशमोर घोटकी में जेको ऑपरेशन जेको थियो आहे ईअं चई सघूं था त उन्हनि माण्हुनि हिन पासे जो रुख कयो आहे, उहे ॾोही वारदात में जेके मुलविस माण्हू हुआ उहे होॾांपली जेको पाण छॾे हिन पासे तव्हां वारे पासे अची उन्हनि रिहाइश अख़्तियार कया, तंहिं सबबु जेको हीउ ॾोहनि जी वारदातनि में इज़ाफ़ो थिए पियो। असीं ईअं इनखे कंहिं हद ताईं जेको आहे उहो चई सघूं था। मिसाल तौरु 20% जेकॾहिं असां वटि अहिड़ा के वाक़िया थिया आहिनि त उन में ॿाहिरि जा माण्हू रहिया आहिनि। मिसाल तौरु कंबर शहदाद हीअ जेको इलाइक़ा आहिनि कशमोर कंदकोट वारे इलाइक़नि जा या वरी झलमंगसी वारे पासे जा इन्हनि इलाइक़नि जा जेके आहिनि उहे माण्हू मुलवस रहिया आहिनि। तो हिते हाणे हिनखे रुगो SP सतह ते या DIG सतह ते सोचण जी ॻाल्हि कोन्हे, हिनखे वॾी लेवल ते जेको आहे उहो उनखे वॾे पस मंज़र में खणी उन तहत जेको आहे हिननि खे डील कजे त न त पोइ हीअ हूअं हिकिड़े मख़सूस एरिया में कचेरी एरिया में वाक़िया थींदा, हाणे उहे सॼी सिंध में ॼण त पकड़जनि उहे शुरू थींदा। तंहिं करे हिननि खे संजीदगीअ सां सोचण ऐं अमल करण जी ज़रूरत आहे त जीअं ॿिया इलाइक़ा जेके आहिनि उहे पुरअमन रही सघनि। बिल्कुलु ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे शाहिद साहिबु। त पुलिस खे जीअं मां पहिरियों मां बि चयो त संजीदगी ज़रूरत आहे। हीअ जेके अफ़सोसनाक वाक़िया आहिनि अहिड़े पुरअमन इलाइक़नि में जिते वाक़िया न आहिनि थींदा उते ख़ासि तौर ते टारगेट किलिंग जा वाक़िया, अगवा जा वाक़िया, ही तमामु वॾो चैलेंज आहे पुलिस लाइ। वॾी महिरबानी शाहिद ख़ासकली साहिबु, इक़बाल जाकिरो साहिबु, अकरम चांडियो साहिबु ऐं जेको आहे त मौला बख़्श जिसकाणी साहिबु ऐं जेको हीउ हिकु ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो जेको अॼु कराची जे इलाइक़े में थियो जिते मासूम जेका ॿारड़ी आहे उनखे ज़्यादती जो निशान बणाइण खां पोइ क़तलु कयो वियो आहे। इहा कोशिशि असांजी हुई त जो तव्हां जेको मक़ामी रिपोर्टर आहे उन सां ॻाल्हि ॿोल थिए, पर हीअ पुलिस लाइ सॼे सिंध में जिते हीअ दावा कई वेंदी आहे त अमन अमानी सूरत हाल बहितर आहे, घणे हद ताईं अमन अमानी सूरत हाल में बहितरी बि आई आहे, पर अञा पुलिस खे वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते अहिड़ा इलाइक़ा जिते जंहिंमें मीरपुर ख़ासि ठठो इन्हनि इलाइक़नि में अगवा जी वारदातुनि में इज़ाफ़े सां जेको आहे त इहो तमामु हिकिड़ी ॻणती वारी सूरत हाल आहे। तंहिंजे करे सिंध पुलिस खे इन तरफ़ ध्यानु ॾियणो जी हीअ जेके पुरअमन इलाइक़ा आहिनि हिन जी जेका अमन अमान जी सूरत हाल आहे इहा ईअं क़ाइमु रही सघे ऐं जेके माण्हू आहिनि पंहिंजो सुख जो साह खणनि, जेको कारोबार आहे उन्हनि जो उहो ईअं रवां दवा रहे। अॼु जे पुराणी ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।